तू बुधाया था हाणे मां छा कयां? अदा मामा दुरुस्त तू छा कंदे? तोखे ऐं मूंखे जेके हीला वसीला हलाइणा हुआ से त यार हलायासीं, अञा छा कयूं? केॾा इलाज मिंथू हथ ॿधिया मान, पटको लाए पेरनि ते रखियो मान, त बि कुझु न। बाबू बचल हाणे जीअं तूं हुकुम करी। बाबा घटि में घटि ख़बर त पए त इहो ख़बर ऐं लीमो आख़िर चाहिनि छा था? बचल खान बाबा तूं असां सभिनी जो ई वॾो, पर ॻाल्हि ॿुधाए न, ॻाल्हि में त आहे कुझु बि कोन्हे। इहो त मां बि सम्झां थो भोग फ़क़ीर, पर कंहिं बि हीले बहाने उन्हनि खे राज़ी त करणो पवंदो न बाबा। बचल खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं न मां तुंहिंजी जॻह ते हुजां न त हिननि ॿिन्ही भाइरनि जो हिकिड़े साल जो मां भतु बंदि कयां न, पाण ई हिननि ॿिन्ही भाइरनि जी मगी लही वञे। तूं सही थो चए भोग फ़क़ीर, पर बाबा मां ईअं नथो करे सघां। ॾिसण मुंहिंजे लाइ घोड़े कन बराबरि आहिनि। बाबू बचल खान भला जे घींगर अटकी पियो आहे, इहो छॾाइणो त आहे न। हाणे तूं ॼाण, लीमो ऐं ख़बर ॼाणे, असां छा था करे सघूं? बचल खान एॾियूं त मिंथूं कयूंसीं, इलाज कयासीं, बाबा मुड़ी वञो यार, ॻाल्हि में कुझु बि कोन्हे, पाण में ठही वञो बसि। बाबा इहो मथो हणी हणी असांजा त हाणे मथा ॿिन्ही जा सूर था कनि। बचल खान जीअं तूं मुनासिब सम्झी, मुंहिंजे पुट जी शादी में जेको इहो छेॾक शुरू थियो आहे न, ख़ुदा जे वास्ते हिनखे ख़तमु कराए। भाइरनि जा रंज खणी मां कहिड़ी पुट जी शादी कराईंदुसि? बाबा अॼु राति मां राज वारनि खे घुरायो अथव, तूं बि ऐं भोग फ़क़ीर बि, तव्हां बि अचिजो, मिड़ई भाइरनि खे राज़ी करे वठंदासीं, ठीकु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। सचल खान बाबा हुकुम कर, जेको बि तुंहिंजो सनू सुको कमु हूंदो न उहो अॼु ई करे छॾींदासीं। सचल खान यार मयार न ॾिजांइ, उहो तुआरी जाइ जो काठ जेको आहे न उहो अञा आरे मशीन तां चीरजी कोन आयो आहे, ऐं काठी थोरी आली बि आहे। हा सुठो तो जो हां भाई हिते मिलियो, मां वहां दुकान ते पे आयुसि। हा बाबा हुकुम कर, जेको बि तुंहिंजो सनो सुको कमु हूंदो न उहो बाबा तुंहिंजो अॼु ई करे छॾींदासीं। मूंखे बाबा बचल खान मोकिलियो आहे वांदा। ख़ैर में तव्हांजो ई त चौरस वारनि जो अलाए कहिड़ो मसलो आहे। बाबा इहो ई न्यापो ॾिनो आहे त तव्हां ॿई भाइर शाम वताक ते अचो। बाबा मसलो त तमामु वॾो आहे, पर हाणे तो जहिड़ो माण्हू हली आयो आहे त असां त ईअं सम्झंदासीं त बचल खान पाण हली आयो आहे। बसि बाबा जीअं तव्हां चवंदव तीअं कंदासीं। छा चौरस वारा बि ईंदा, वहां ॿई बि अचो, ऐं कुझु राज जा माण्हू बि ईंदा, तव्हांजो ठा कराइबो। बाबा बचल खान जो हुकुम अखियुनि ते, भले खणी खून जो बि पलांद रहियल हुजे न, पर बचल खान हुकुम करे असां उहो खून बि बख़्शे छॾींदासीं बाबा उनखे। इमा खान ॻाल्हियूं न कयो, जेकॾहिं अदा खे इज़त ॾियो आहे त चाचे उर्स साईं चाचे भोग वारनि खे मान ॾियो आहे, पोइ तव्हां वटि हली आया। नाराज़ न थी सचल खान, असीं शाम जो उताक ते ईंदासीं, वधीक बचल खान पाण मालिक आहे। मुंहिंजो कमु अवां ॿिन्हिनि खे न्यापो ॾियो, अचो न अचो अवां ॿिन्हिनि जी मर्ज़ी आहे, जहिड़ी पोख पोखींदव ओड़ी लुणंदव। अहिड़ी थी कावड़ अचे। बस 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 बस। वलण पुट हिकिड़ो मिंट बीह त सही, केॾांहुं पियो वञे? चाचा उर्स कमाल थो करी, कुड़ी मुंहिंजे कुल्हे ते आहे, पोइ बि पुछी थो त केॾांहुं थो वञी। बसि पुट असांखे हिन लीमी ऐं ख़बर डुकाए डुकाए बेहौसलो करे छॾियो। चाचा उर्स इन्हनि जे मरण ताईं राज रोड़े में हूंदई, जंहिं ते सां फिटाईंदा वतन, तादियूं कंदा वतन माण्हुनि सां। अबा निभागा मुर्स आहिनि, सो निभिजी वेंदी, सो मूंखे सॼो राज ॿुधाइणो आहे। अॼु शाम भाइरी ॻाल्हि थींदी, सो अधे ईदन खे ॿुधाए छॾिजांइ। हाज़ुर चाचा हाज़ुर, फ़िलहाल त मां वञा थो घर वारनि लाइ मच्छी मारण, जीअं मां वापसि मोटे आहियां त ॿिए खे ज़रूरु ॿुधाए छॾींदुसि, तूं बेफ़िक्र थी वञ। अला भाई। अदा मोहम्मद उर्स राज खे ॿुधाईंदो तो वती, कहिड़ो फ़ैसिलो थींदो यार? बचल खान वेठो आहे न, लीमे ऐं ख़बर खे घुराए ॿिन्ही जे मथां हथु फेरे छॾींदो,
अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह तूं माठ कयो वेठो हुजो। भले अदा बचल जी जेका सलाह ॿी ॻाल्हि त ॿुधो पियो फ़क़ीर हुकुम कर। भली मां अॻे पुट पढ़ाए कोन्हनि, साल थिया आहिनि मुंहिंजी ज़ाल खे मोए, मुंहिंजे घर में का ज़ाइफ़ा ई कोन्हे, सो ये मंगणा ऐं वनवा थींदा कीअं? मुंहिंजे बचे जा साठ सवण केरु कंदो? ॾाज ॾियण केरु वठंदो? यार मोहम्मद उर्स तूं बि को बादशाह माण्हू आहीं यार। पहिरीं ॿाहिरनि खां शादीअ जी तारीख़ वठ, अलाह साईं भली कंदो। हाणे हलो त हलूं, तुआरो छोकिरो परिणिजी वेंदो, हेॾा फेड़ ॿधी वेठो तूं झुमरियूं पाइजांइ, पियो रुगो गोरूं घोरजांइ। हाणे हलो त हलूं, वक़्तु तो ख़राबु करी हलिया। बाबा मां ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिं मुंहिंजो साबित थियो त उर्स जे नंढे पुट शरारत कई आहे। वॾाई हो त मां मञा थो बाबा, तॾहिं बि मां लीमी वारनि खां माफ़ी वठण वियोसि। माफ़ी घुरण आयो या जहिड़ो करण आयो आहे? पंहिंजो फोगो वग़ैरह तूं त उते मौजूदु हुए न, तो ॾिठो पिए त कीअं पिए ॻाल्हाए उर्स मूंसां? अदा जहिड़ो मुंहुं अहिड़ी मिठाई मिलंदी। अधे उर्स तव्हांखे इलाज कया, मिठूं कयूं, बाहूं ॿधई, पोइ बि तव्हां न मुड़ियो। पोइ अधे उर्स चयो त बाबा हाणे जेको न मूं ते मुंहिंजे पुट ते ॾंढ ॾोह थियो उहो मां भरींदुसि। ईअं परचाइबो आहे, इहा आहे भाइरी। ख़बर खान बाबा, ग़लती तव्हांजी बि आहे। तव्हां ॾांहुं बि मूं माण्हू मोकिलियो हो, सॾ ते अचो हा त न्याणीअ ते पोती पइजी वञे हा, चिरुसण जी ॻाल्हि कयो हा त ॿाहिरनि खे उन वक़्तु निबेरे छॾियो आहे। पर तव्हां त मुंहिंजी इज़त बि कोन कई। बराबरि बचल खान, इहा असां खां ग़लती थी आहे। बाबा माफ़ी माफ़ी। लीमा खान जे हक़ जी ॻाल्हि कबी त तव्हां सॼे राज सां गॾु मुंहिंजी बेइज़ती बि कई आहे। उर्स जी ॿाहिरनि में घणी बेइज़ती थी आहे। बचल खान इन्हीअ खां मथे बि कहिड़ी बेइज़ती थियनि जो उर्स जे करे ॿिन्ही भाइरनि लीमे ऐं ख़बर भत जो गिरह ई न खाधो। अदा पोइ बि लीमी ऐं ख़बर जी दिलि नाहे ठरी। भाइरनि जो रंजू नाहे खणबो। मूंखे मुंहिंजे पुट खे जेको बि बरोबर बचल खान सज़ा ॾे मूंखे क़बूल आहे। बाबा राजा वारो, मुंहिंजो फ़ैसिलो मां तव्हां लीमे ऐं ख़बर खे न वणे, सो इन करे जेको बि हू पाण फ़ैसिलो कनि। बचल खान या कहिड़ी ॻाल्हि था कयो बाबा? तव्हां हिन राज जा चङा मुड़ुस आहियो, मोतबर माण्हू आहियो। ही एॾा मुड़ुस माण्हू कोन्हनि जो तव्हांजो फ़ैसिलो न मञनि। फोग फ़क़ीर, जेको भाउ मूंखे सॾ में सॾु नथो ॾे ऐं मुंहिंजो फ़ैसिलो नथो मञे त मां छा कंदुमि? बचल खान बाबा, इन ई ॻाल्हि जी बि माफ़ी, बाक़ी राज असां जहिड़ो अथई। हा बिल्कुलु बिल्कुलु। माफ़ी वरी छाजी? ठीकु आहे, अधे उर्स जे छोकिरे ॿाराणी कई, हुन हरकत कई, तव्हां हुनखे माफ़ न कयो। तव्हां ॿिन्ही गॾिजी राज जी बि इज़त कान कई, चङे मुड़ुस जी बि इज़त कान कई, पोइ साईं तव्हांखे माफ़ी छाजी मिलंदी? ॿुधी ख़बर खाना। बसि कयूं बाबा, जेको राज जो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे। राज असां फ़ैसिलो कोन कंदो, फ़ैसिलो कंदो त बचल खान कंदो। असांखे क़बूल आहे बाबा, कख करी या लख करी असां राज़ी आहियूं बाबा। लीमा, सभ खां पहिरीं त इहा ॻाल्हि, उर्स जो पुटु नंढो आहे, तव्हां वॾा आहियो। मञा थो मां त वॾनि सां भोग न करणु खपनि, पर जे ॿार ॿाराणी करे वेठो आहे त तव्हांखे बि ईअं त न करणु खपे। हा, पर पोइ बि इहा शरारत शुरूअ में उर्स जे पुट कई, इन करे उर्स जे मथां जो ॾंड आहे त जेॾी पुटु पाणाईंदो उन ॾींहुं निकाह खां अॻु में 7.5 वाल मलमल जो कपिड़ो वठी, जीअं त लीमो वॾो भाउ आहे, उनखे पटको ॿधाईंदो। साईं क़बूल आहे। ऐं हा, तव्हां ॿई भाइर बि आईंदा अगरि ईअं ॿारनि जी ॻाल्हि ते रुठऊं त पोइ रुठाई वेठा हूंदव। इहो फ़ैसिलो तव्हांखे क़बूल आहे? साईं क़बूल आहे। त पोइ ॾिसो छा था, उथो भाकुर पायो, पाण में खीर खंड थी वञो।
मोहब्बत मीरास असांजी मेहनत मीरास असांजी मोहब्बत मोहब्बत मीरास असांजी मेहनत